अच्छा बबलू अच्छा चिदारी करो बाबा मां नक्शे तो से दे रहा के कर दिया लगने अरे बेट खणी तो चाहे चलो छुआ जा मन के तू खेल हल मत नहीं सेट न के तुम मां बेट तो खणी जा अरे चरण दा पाजी आऊं कसम खुदा जो किरण चरण दा हल बाबा हल 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 सत नंबर खुलल का आशिक सब मरी गया ना लाइछा खैर तो आए रानी दादी परेशान पई लगी ये हालात दस हल दस जी को शिकारी न तो फासे असा तो के नंबर दियो था तू ट्राई कंदी रहो हल ठीक है लगे तो मानन के इश्क जी बीमारी खत्म थी वैया तोखे वठण जानी दौलत मामन साईं दासे चाचन मामन साईं दासे दौलत मामन साईं दासे तोखे जानी वठण दौलत मामन साईं मुझे अंगूठे के वठण वेंदा रानी मखण जी चाणी असा तो के नंबर दियो था तू कोशिश कंदी रहो हल ठीक है मां हाने वणा तो तुझे आशिकन जी वाहर कया तो हिन आशिकन जो ख्याल रख जाए हाज़िर रानी हेलो महारानी थी ॻाल्हायां हाँ ठीक है मुंहिंजा राणा लगे तो को शिकार फासींदो ही ने हाँ हेलो पुत्र वहीद जी बाबा हाँ पुत्र वहीद ठीक ताई न बाबा जी बाबा पुत्र अज मुझे 50,000 इजी तो कर छो छो बाबा हिते शहरन जा खर्चा हैं मथा खबर थई तो वारो चाचा है मु वारो भा वडी जिद कई वेठो आहे अरे बाबा सोलाई सा जायदाद जो हिस्सो दींदो ही कोन तय करे मां भी किथा सोलाई सा जान छदींदो मास जी बाबा हाँ वहीद पुत्र माल मटारे जो ख्याल रख जाए जी बाबा हाँ पुत्र मां पो ॻाल्हायां तो फिलहाल तू काल के बंद कर जी बाबा जी कया पंजी राणीअ खे राणा किथे बिजी आयो ॻोठ पुत्र वहीद सां पियो ॻाल्हायां पुट वहीद जा वहीदा हुई न न राणी अहिड़ी का ॻाल्हि नाहे चो तो तोॾे नंबर मोकिलियां पुट वहीद जो मां तो मजाक कयां भी मुखे पंहिंजे प्यार ते पूरो भरोसो आ ओ ईअं हाँ भाई हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधा राणी ओ तोॾे 3,000 वारो मूं लोड मोकिलियो उहो तोखे मिलियो या न सरकार मिलियो ॿियो हुकुम कयो हुकुम ही कंदम केड़ी तकड़ा अड़ी चरी बंदो हाज़िर आहे हर वक्त हाल राहिब जी मालूमात हासिल कयो हाँ हाँ कैसे अब भाई राहिब सफ़ा कंदो थी सुनियो दांग वॾा सफ़ा सुनियो आहे मतलब तो हिन बागे के भी दरिया पार मोकिलणो पवंदो हाँ कयोस उन्हनि जे हवाले ॾियो ख़बर मंसूबे मूजिब राणी अमल करे रही आहे या न बिल्कुल इजो पखी पांजे पिंजरे मुंदो ओ ईअं हलो तो अरबू वारनि जी मच्छी दावत खाई था अचूं वाह 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 छा भला राणा नाराज़गी है छा मूंसां न अहिड़ी त का ॻाल्हि नाहे एतिरी कालियूं कयां थी अटेंड न कई आहे मुंहिंजी काल आउं उलझल हुयुसि आख़िर छा मसलो आहे राणा मुंहिंजा कुझु न आहे राणा तोखे ख़बर आहे
अंदर में ॾुखायल माण्हू घणो ॻाल्हाए कोन सघंदा, तनाई में गोड़ा ॻारे करे अंदर जी बाहि हल्की कंदा आहिनि। सच थी चवी राणी। गोड़नि खे न रोक, गोड़ा गरन बादी तू रिलेस फील कंदी। राणी मां सॼी हयाती मुहबत जो मतवालो रहियो आहियां, पर अलाए छो मुंहिंजे हिसे में प्यार जा 4 ॿोल बि न आहिनि। राणा तोसां वाइदो आहे, आऊं तोखे मतलासी मोहबत ॾींदसि। तूं कहिड़े ई टाइम मूंखे पंहिंजे अंदर जो हवालु ॾेई सघें थो। राणी तुंहिंजी गुफ़्तगू वाकई मूंखे रिलैक्स करे छॾियो आहे। मता न मने मञोसि, वाकई तुंहिंजी आवाज़ में जादू आहे। ईअं थो महसूसु थिए त ॼणो त कंहिं बीमारीअ जो माहिर डॉक्टर इलाज थो करे। राणा हिन हयातीअ में माण्हुनि खे किथां नफ़रत जहिड़े झगड़नि वक़्तु मिले थो। पाण त मोहबत कंदड़ आहियूं, अफ़सोस जो रूह वारो माण्हू कोन थो मिले। दिलि त नथी चवे, पर सॉरी, मां बाद में ॻाल्हायां थो। ठीकु आहे राणा, तुंहिंजो हर हुकम अखनि ते। उस्ताद आख़िरकार न मुड़े, अंत आज़ार में विधुई। असां ठगनि सां ठगी वाह जो थी आहे। मूंखे हितां बचायो नी जा सका, हिते असां बि फाथल आहियूं। छा कजे मंसूर मियां, मौत जो इंतज़ार। लेख जी लानत थी, चङी वाई नथो कढे। पोइ चङो अमल ज़िंदगी में कयो थी उस्ताद? यादि त नथो अचे। पोइ चङी वाई किथां अचे? मूंखे ॿुधायो भला मुंहिंजो छा थींदो नी? तोखे तेज़ाब जे ड्रम में विझंदा। एली ईअं न कजो, मां त ॻरी वेंदुसि नी। माट कर, कुझु कोन थींदो। पोइ ईअं चओ नी, तूं त मूंखे सचो जवान तो लॻी नी। उस्ताद जे ॾेख ते न वञ, ही जवान कोन थी। हिन जी उमिरि जा ॿी मां भारी जी जंग में शहीद थी विया। निभागा का चङी ॻाल्हि न कंदे। उस्ताद तुंहिंजो बूथ ॾिसी मूंखां चङायूं विसरी वियूं आहिनि। तूं माट कर, इन में मुंहिंजी चङाई आहे। पपजी जी पैदावार। पपजी जी पैदावार? चुप कर नी। बबलू अॼु मूंखे ABC ॿुधा। मां त BBC ॿुधी आहे, ABC कॾहिं न आहे ॿुधी। बबलू हथनि में आंगुरियूं घणियूं आहिनि? 10। आंगूठे मांडरा 8 आंगुरियूं आहिनि। हल मां नथो पढ़ां। न पढ़ंदे? न कुकुड़ थी। मां कुकड़ न थींदो। बबलू मां तो चवां कुकुड़ थी। मां कुकड़ कोन थींदुमि। अड़े उस्ताद खे जवाब तो ॾी। किथे आहे उस्ताद? मां जो तुंहिंजो उस्ताद आहियां। तूं त शागिर्द आहीं। पाण जो रांदि खेॾी उस्ताद ऐं शागिर्द, हुन में तूं शागिर्द ऐं मां उस्ताद हुयुसि। तूं उस्ताद जो हुकुम कोन थो मनी, तोखे हिननि जी सज़ा मिलंदी। हाज़ुर हाज़ुर साईं, मां कुकड़ थियां थो न। बसि हाज़ुर हाज़ुर, बसि कर, बसि हाज़ुर 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 बाबा। मुज़म्मिल हाणे छो आयो आहे? उमल मोहबतूं हिन माशरे रिश्तनि जी मोहताज न आहिनि मुंहिंजियूं। इहो हिकु आशिक़ जो ख़्यालु थी सघे थो। अगरि दुनिया मां इश्क कढी छॾिजे त बाक़ी छा बचंदो? तोखे उन वक़्तु मूंखे छॾे न वञणु घुरिजे हा। तोखे मुंहिंजे वए खां पोइ शादी न करणु घुरिजे हा। हाणे माज़ीअ जा वर्क उथराइण मां छा वरंदो? मूंखे माज़ी खे साण खां सवाइ ज़िंदगी में ॿी का बि शइ ख़ूबसूरत नज़र नथी अचे। मुज़म्मिल तूं भले पंहिंजे माज़ीअ सां सालाहियल रहो, पर मुंहिंजे लाइ हक़ीक़त अॼु आहे, ऐं हिन अॼु में मां कंहिं ॿिए जी ज़ाल आहियां। मां अॼु बि तोखे पंहिंजी मां सां मम्मी थो सम्झां, जंहिंसां गॾु आऊं वधियो ऐं वॾो थियो आहियां, जंहिंसां मां सर्द ऐं गरम मौसमूं घारियूं आहिनि। मां सां अॼु भला रोवारींदे छा? मां जेको ॻोल्हाईंदो ऐं फटियो आहियां। ठीकु आहे, तूं वेह, मां बहादुर खे चवां थी तुंहिंजे लाइ लंच जो बंदोबस्तु करे। अनाज जी बुख न, पर प्यार जो प्यासो आहियां। हा मजनू, हाणे डायलॉग बंदि कर, मां इजू आयसि। मम्मी तूं ज़ोर आई, मां वेट कयां थो।